अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व अहबाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि व फुक़राए तरीक़तिहि अजमाईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाहु व मन इत्तबअक मिनल मुमिनीन। वक़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिक़ीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुल नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मारो मिठमली रजा सबहे मो सरदार। मारो मिठमली रजा सबहे मो सरदार। हशर वेल हिसाब में जॾहिं मोहिब थींदा महदार। उते लोयन वारा लख हज़ार पर मारो मंझिल हिकिड़ो। जत सब जवान मर्द मंझने हिकिड़ो। महशर जे मैदान में ईंदो पुनल पहलवान। पो छुटंदो सारो जहान आर्य जे एहसान से।
जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। अबू बकर इधर उस्मान उधर, एक समत अली एक समत उमर, इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा। हमदाई सनाखा बाद लायके सद्दत व एहतराम स्टेज ते रौनक अफरोज कसीर तादाद में अहले सुन्नत व जमात जा वडे शान वारा उलमाए कराम व हुफाज़े कराम व मुअज़्ज़िज़ीन इलाइका ऐं मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो अज़ीज़ो दोस्तों, अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक मुक़द्दस कलाम मां चंद कलिमात अवां प्यारन बुजुर्गन नेकन जी खिदमत आलिया में तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ, जंहिंजी रोशनीअ में चंद मारूज़ात चंद मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं अवां प्यारन मुसलमान भाइरन जी खिदमत आलिया में अर्ज़ करण जो इरादो आ। दुआ फरमाईंदा अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके रब्बुल आलमीन मु गुनाहगार अदना हकीर के मज़कूरा कलिमात जो तर्जुमो ऐं उन्हीअ सां मुतअल्लिक़ चंद ॻाल्हियूं अवां प्यारन मुसलमान भाइरन ताईं पहुचाइण जी अल्लाह पाक मूंखे हिम्मत ऐं तौफ़ीक़ नसीब फरमाए। बुद्धि ऐं समझी करे मूं समेत अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां ऐं असां सभिनि खे उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तो, जियां त अवां खे मालूम आहे, अॼोको ही अज़ीम शान प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह जामा मस्जिद फैसल अली जे इफ्तिताह जे सिलसिले में मुनक़िद कयो वियो आहे ऐं हितां जे रहाकुन के बिलख़ुसूस मोहतरम जनाब हाजी फैज़ मोहम्मद साहब के समीमी क़ल्ब सां मुबारकबाद पेश तो करियां। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन जो यो पाक घर अवां जे हिन इलाइक़े में अल्लाह तबारक व तआला जी अता ऐं इनायत सां बनायो वियो आहे। अल्लाह ताला शाल तव्हां हिन इलाइक़े वारनि के हिन मस्जिद शरीफ़ के आबाद करण जी तौफ़ीक़ ऐं हिम्मत नसीब फरमाए। प्यारा दोस्तों, जिन हीअ मस्जिद तामीर कराई बिलख़ुसूस फैसल अली मोहम्मद सादिक अल बलोशी ऐं मोहम्मद हुसैन मीर खान ऐं उन जे रुफ़क़ा जे तरफ़ां ही अल्लाह जो पाक घर तामीर थियो आहे। अज़ीम अल्लाह तबारक व तआला जी नेमत आहे, पर असल जेका चीज़ आहे मस्जिद बनाइण को कमाल ना है। असल जो को कमाल आहे वह मस्जिद के आबाद करना है। इहो भी याद रखजो त मस्जिद जी आबादी यो रंग रोगन सुठा पंखा सुठा दरवाजा सुठो कलर सुठो मेहराब सुठो मिंबर ना है। मस्जिद जी सूह ऐं सिंगार तव्हां निमाज़ी आहियो।
अल्लाह तबारक व ताला भी राज़ी तॾहिं थींदो जॾहिं तव्हां हिन मस्जिद खे आबाद कंदो। ऐं जिन हीअ मस्जिद तामीर कराई उन्हनि खे भी अल्लाह रब्बुल आलमीन ज़ाहिरा उन जे घर जो बनाइण जो अजर ऐं सवाब त ज़रूर अता फरमाईंदो, पर जॾहिं तव्हीं सभु हिन खे आबाद कंदो, मस्जिद खे नमाज़िन सां सिंगारींदो, त हीअ मस्जिद तव्हां जे लाइ क़यामत जे ॾियारे निजात ऐं छुटकारे जो ज़रियो बणिजंदो। ये अल्लाह जा घर मस्जिदों का मामूली चीज़ न आहिनि, ये उहे पाक घर आहिनि जिन खे महबूबन जन्नत जो करार ॾिनो आहे। सहाबा करामन जी महफ़िल में अल्लाह जा महबूब वेठा हुआ। मुझे महबूब करीम फरमायो, मुझा ग़ुलामो, जॾहिं जन्नत खां गुज़रंदा आयो त जन्नत में दाख़िल थी वेंदा करियो, ऐं दाख़िल थियण खां बाद में जन्नत में वञी जन्नत जा मेवा फल फ्रूट खाईंदा करियो। सहाबा अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, असांजा माउ पीउ अवां ता क़ुर्बान, अवां जो फरमान आहे त जन्नत 7 आसमाननि खां मथे आहे ऐं असांजी त उते पहुच न आहे, असां त जन्नत जे पासे मां गुज़रंदा ई न आहियूं। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ऐ मुंहिंजा प्यारा गुलामो, हकीकी जन्नत 7 आसमाननि जे मथां आहे, पर दुनिया में भी अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत जा पॉइंट बनाया आहिनि। या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, उहे जन्नत जा पॉइंट कहिड़ा आहिनि? मुंहिंजे महबूब करीम फरमायो, ये अल्लाह जा घर मस्जिदूं जेके आहिनि, ये जन्नत जे बागनि मां हिकिड़ा नंढड़ा बाग आहिनि। सहाबा सुभान अल्लाह चवण लगा, या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, जन्नत त असां ॾिसी वरिती आहे, जन्नत असां वाक़फ़ थी पयासूं, पर राणा उन में फल फ्रूट किथां ईंदा? मुंहिंजे महबूब करीम फरमायो, मस्जिद में दाख़िल थींदा करियो, वञी अल्लाह जो ज़िक्र कंदा करियो, या वञी नफ़िल पढ़ंदा करियो, या वञी क़ुरान पढ़ंदा करियो, ॼण त अवां जन्नत में दाख़िल थी जन्नत जो फ्रूट खाधो आहे। मावो ने फरमायो त मस्जिद में दाख़िल थी अवां वञी अल्लाह जो ज़िक्र कयो, अवां वञी तस्बीह पढ़ी, अवां वञी क़ुरान पढ़ियो, ऐं ॿाहिरि निकिरी जेकॾहिं तव्हीं कसम खणी चओ त अल्लाह जो कसम आहे जन्नत जो फल खाई आयो, या तव्हांजो कसम सचो आहे, छो त इहो मुंहिंजो कौल न आहे, मुंहिंजे उस्तादनि जो कौल न आहे, मदीने वारे मीर जो फरमान आहे। और मुझा मुसलमान भा, यह मस्जिद उवा मस्जिद आहे जो मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइल पया, जे इलाके में मस्जिद बनबे आ, उन मस्जिद के आबाद करण वारा नमाज़े, उन मस्जिद में नमाज पढ़ण वारा नमाज़े ईंदा आहिनि, उन मस्जिद के आबाद कंदा आहिनि। इहो अल्लाह जो घर उन इलाके वारनि जे लाइ दुआ गो हूंदो आहे। अल्लाह पाक जी बारगाह में दुआ घुरंदो आहे। इहो उहो मुक़द्दस घर आहे जंहिंजे लाइ आशिक चवंदो आहे, ये वो दर है जहां शाहाने ज़माना भी सर झुकाते हैं, सवाले बन के आते हैं, मुरादे पाके जाते हैं। ही उहो घर आहे जो ज़माने जा बादशाह भी हिन दर में अचे करे, हिन घर में अची करे कंदड़ो झुकाईंदा आहिनि, अल्लाह जी बारगाह में नमंदा आहिनि। ओ मुंहिंजा मुस्लमान भा, इहा उहा मस्जिद आहे जंहिंजे लाइ मुंहिंजे महबूब फरमायो, नमाज़ माण्हू घर बि पढ़ंदो आहे, नमाज़ माण्हू पंहिंजी बैठक में बि पढ़ंदो आहे, नमाज़ पंहिंजे खेत ते ज़मीन ते बि पढ़ंदो आहे, थी वेंदी आहे। पर मस्जिद जे तरफ़ जेको बि माण्हू घराने
निकरंदो आहे। इन इरादे सां मां वञी करे अल्लाह जे घर मस्जिद में नमाज पढ़ा। मदीने वारे मीर फरमायो हेॾा नमाज़ी निकरंदो आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मलाइकन के फरमाइंदो आहे, मलाइको हिन मुंहिंजे बाने जा कदम शुमार करियो, कदम गिनती करियो, कदमनि खे तव्हां ॻणियो। मस्जिद खां घर ताईं केतिरा पेर लॻनि था, केतिरा कदम लॻनि था। पोइ मुंहिंजे महबूब फरमायो उहो मस्जिद जे दरवाज़े ते पहुचंदो आहे। पंहिंजे घर खां मस्जिद ताईं 50 कदम लॻा, 100 कदम लॻा या 500 कदम लॻा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हर कदम जे बदले में उनके 1 साल जे नफली इबादत जो सवाब ॾींदो आहे। घर खां मस्जिद ताईं जेतिरा कदम लॻंदा आहिनि, अल्लाह तबारक व ताला हर कदम जे बदले में उनके 1 साल जे नफली इबादत जो सवाब अता फरमाइंदो। प्यारा मुसलमान भाइरो, हाणे इहो निमाज़ी मस्जिद जे दरवाजे ते अचे पहुतो आहे। अल्लाह तबारक व ताला जा मलाइका जेके इंसान जे लाइ करामल कातिबीन मुक़रर आहिनि, उहे अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ कंदा आहिनि, या इलाहल आलमीन, इहो तुंहिंजो बानो मस्जिद में वञी रहियो आहे, ही त तुंहिंजो पाक घर आहे, पर हिन जे मथां गुनाहनि जा अंबार आहिनि। या अल्लाह, छा इहो गुनाहन समेत मस्जिद में वञे? रब पाक फरमाइंदो आहे, न मलाइको, इन जे गुनाहन जो बोझ मस्जिद जे दरवाजे ते रखियो वञे, मस्जिद जे दरवाजे ते ॿार लाचो वञे। इहो निमाज़ी मुंहिंजा प्यारा दोस्तो मस्जिद में पंहिंजो सिधो कदम दाख़िल करे दुआ पढ़ई आहे, अल्लाहुम्मा फ़्तह ली अबवाब रहमतिक। जीअं जो इहा दुआ घुरई आहे, गुनाह ॿाहिरि रहिजी विया, इहो जो मस्जिद में दाख़िल थियो आहे, ॼण त अल्लाह पाक जे रहमती दरवाज़े मां दाख़िल थियो आहे। मस्जिद में आयो ॼण रहमत जे दरिया में दाख़िल थी पियो। अल्लाह जे घर में आयो। प्यारा मुसलमान भाइरो, अची करे नमाज पढ़े तो, नफल पढ़े तो, जे वक्त में इहो नमाज़ी तकबीर तारीमा हणंदो आहे, मुंहिंजे महबूब करीम जो फरमान आहे, काबतुल्लाह शरीफ ॾांहुं मुंहुं करे जे वक्त में इहो नमाज़ी नमाज पढ़ंदो आहे, अल्लाह तबारक व तआला जो काबो शरीफ रब जी बारगाह में दुआ घुरंदो आहे, ऐ मुंहिंजा मालिक, इहो तुंहिंजो बानो घरां निकितो आहे, तुझे इबादत जे नियत सां तुझे पाक घर मस्जिद में आयो आ, तो हर कदम जे बदले साल जे इबादत जो सवाब दिनो आहे। मस्जिद जे दरवाजे ते पहुतो आ, हिन जा गुनाह हिन तां लाचा वया, हाणे मो काबतुल्लाह शरीफ ॾांहुं मोह करे तुंहिंजो फर्ज़ शुरू पियो करे। मां काबतुल्लाह शरीफ इन जे हक़ में दुआ तो घुरां, मुंहिंजा मौला इन नमाज़ी जो नालो जन्नतिन जे जमात में दर्ज फरमा। तकबीर तारीमा हयाई, उन जो नालो जन्नतिन में लिखजी वेंदो। अल्लाहु अकबर। तकबीर तारीमा हणी क़याम में बैठो आ, बरकातो नफल या बरकातो सुन्नत या मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, या को फर्जा या को वितरा या को वाजिबा, नमाज़ी नमाज पढ़ंदो आ, जॾहिं क़याम में बीहंदो आ, अलहम्द शरीफ पढ़े उन सां सूरत मिलाईंदो आ, रूए ज़मीन जे मथां का अहिड़ी शइ बाक़ी कान हूंदी आ जेका हिन नमाज़ी जे ला दुआ न घुरंदे आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, कीड़ा मकोड़ा हिन जे ला दुआ गो हूंदा आहिनि, चरंदा परंदा हिन जे ला दुआ गा हूंदा आहिनि, समंदर जी गहराईअ में मच्छियूं इन जे ला दुआ गे हूंदियूं आहिनि। जंहिं वक़्त में इहो नमाज़ी मुंहिंजा प्यारा पंहिंजी क़याम पूरी करे जॾहिं रुकुअ में वेंदो आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उहद जबल जेतिरो नेकियूं न
उनके अता फरमाईंदो आहे। ओद जबल जेतिरो सोन चांदी खैरात करण जो सवाब उनके मिलंदो आहे। जे वक्त में इहो नमाज़ी मुंहिंजा प्यारा सजदे में वेंदो आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात आसमान जे सितारनि जेतिरो नेकियूं इनके अता फरमाईंदो आहे। अड़ी तरह बरकातों पूरियों करे जॾहिं इहो नमाज़ी मुंहिंजा प्यारा सलाम फेरींदो आहे, साॼे पासे मलाइक बीठो हूंदो आहे, चवंदो आहे नमाज़ी तोखे मुबारक हुजे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तोसां दोस्तीअ जो ऐलान कयो आहे। जॾहिं खाॿे पासे सलाम फेरींदो आहे, अल्लाह जो मलाइक चवंदो आहे नमाज़ी तुंहिंजे मरण जी देर जन्नत तुझो इंतजार करे रही आहे। प्यारा मुसलमान भाइरो, ये अल्लाह जो घर मस्जिद शरीफ इन जी जेतिरो भी खिदमत कई वञे, इनके आबाद कयो वञे। मस्जिद जी तामीर त सुभान अल्लाह, पर मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेको माण्हू मस्जिद में झाड़ू हणी करे मुठ मिट्टी जी बाहर उछलाईंदो आहे, अल्लाह तबारक व ताला उनके ओहद जबल जेतिरो सोन चांदी खैरात करण जो सवाब अता फरमाईंदो आहे। महबूब फरमायो जेको मस्जिद जी खिदमत करे, जंहिंजा कदम सुबह शाम मस्जिद ना लगन, जेके मस्जिद जो फिक्र हुजे अदा मस्जिद जे सफ़ाई करणी आहे, मस्जिद में पानी जो इंतजाम करणो आहे, मस्जिद में पंखन जो इंतजाम करणो आहे, सफ़ाई सुथराई जो इंतजाम करणो आहे, नमाज जो एहतमाम करणो आहे, मस्जिद में अज़ान जो एहतमाम करणो आहे। जंहिंजे दिल मस्जिद सां लॻल हूंदे आहे, मुंहिंजे महबूब करीम फरमायो मां मुस्तफ़ा उन जे ईमान जी गवाही तो ॾियां, अवां भी तस्दीक करे छॾियो जंहिंजो ताल्लुक मस्जिद सां आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनके कामिल मोमिन बनायो आहे। कामिल मोमिन, मुसलमान तो सबको आहे पर मोमिन को आहे। मुसलमान सबको आहे, मोमिन वो होंदो आ जिनजो ताल्लुक अल्लाह जे घर मस्जिद सां होंदो आ। मुझा मुसलमान भाउ, ये मस्जिद बनाई वई आ, अल्लाह रब्बुल आलमीन जी अता है अवां हिन इलाइके वारनि जे मथां जो रब्बुल आलमीन हेड़ी शायाने शान मस्जिद अवां खे अता फरमाई आहे। हाजी साहब ॻाल्हि करे अखियुनि मां रुड़क अची वियासीं त साईं कॾहिं जुमे पण जे लाइ उथल, कॾहिं विंदर, कॾहिं केॾा वेंदा हुआसीं, अल्लाह पाक जी दरबार में दुआ घुरंदा हुआसीं, मौला को अहिड़ो सबब बना जो पंहिंजे ॻोठ में मस्जिद बणिजी पवे। अल्हम्दुलिल्लाह मस्जिद बणिजी पई आहे ऐं उमेद आहे जीअं हीअ शायाने शान मस्जिद बनी आहे तव्हीं हिनखे आबाद भी फरमाईंदो, अवी हिनखे आबाद भी फरमाईंदो। मुंहिंजा मुसलमान बा, निमाज़ इस्लाम जो अहम रुकन आहे। मुझो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए तो नमाज मोमिन ऐं मुसलमान के दरमियान में फ़र्क करण वाली चीज़ नमाज आहे। महबूब तो फरमाए जै वट नमाज हूंदी क़यामत चे ॾियारे उनके मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब थींदी। नमाज सब कुछ आ, केर सखी हुजे पान के आशिक़े रसूल चवराए, वडे का वडे पीर जो मुरीद हुजे, हर साल वडो जलसो करे मिलाद जो जुलूस कढे, पर जेकॾहिं नमाज नथो पढ़े त ॿिया अमल के कम जा न आहिनि। असल जेका चीज़ आहे उहा नमाज आहे। नमाज मुझे महबूब करीम जे अखियुनि जे थदकार आहे। ओ मुंहिंजा मुसलमान बा, तोखे मूंखे नमाज जो कदर न आहे अदा। कई नमाज़ूं हलियूं वयूं, कई रुकू हलिया वया, कई सजदा हलिया वया, तोखे नमाज जो कदर पुछणो आहे मुंहिंजे महबूब करीम जे असहाबन खां पुछ। रवायतन में ईंदो आहे मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो असहाबी आहे, मुंहिंजे महबूब करीम जे पुठियां नमाज पढ़ंदो आहे। ज़ोहर बि रसूलुल्लाह जे पुठियां पढ़े, असर भी महबूबन जे पुठियां पढ़े, मगरिब इशा भी हबीब जे पुठियां पढ़े, पर विचार नमाज़न में आखिर में दुआ भी वठंदो हुयो ऐं महबूबन करीमन सां
मुसाफ़ो भी करे पोए पंहिंजे घर वेंदो हुयो। लेकिन जॾहिं फजर जो टाइम ईंदो हुयो उहो सिर्फ़ फर्ज़ पढ़ंदो हुयो, दुआ कान घुरंदो हुयो, निकिरी वेंदो हुयो। हिकिड़े ॾियारे निकितो आहे, ॿिए ॾियारे निकितो आहे, 3 ॾींहं जीअं जो निकितो आहे त मुंहिंजे महबूब करीम उनखे हुक्म फरमायो, ऐं मुंहिंजा असहाबे हेॾे आ। उहो असहाबे निकिरे पियो, हिकिड़ो पैर मस्जिद का बाहर आ, ॿियो मस्जिद का अंदर आहे। उते जो उते साक़त थी पी रहियो आ। मुंहिंजे हबीब फरमायो हेॾे आ, करे बचे बीठो आ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छा ॻाल्हि आ जो तू फजर जी नमाज खां बाद में दुआ न वठंदो आहे, जल्दी निकिरी वेंदो आहे। अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुंहिंजी मजबूरी आहे। ऐं दुआ घुरण ये अल्लाह रब्बुल आलमीन जी अता आहे। महबूबन करीमन के सहाबी अर्ज कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह असांजा माउ पीउ वां कुर्बान, जंहिं बाने खां अल्लाह तबारक व ताला नाराज़ थींदो आहे उन जी अलामत छा आहे, उन जी निशानी छा आहे? महबूबन करीमन फरमाए उन जी वॾे में वॾी निशानी इहा आहे जेका रब रुसंदो आहे उन ते दुआ जो दरवाज़ो बंदि करे छॾींदो आहे। दुआ जो दरवाज़ो उन ते बंदि थी वेंदो आहे, यानी उहो दुआ न घुरंदो। तव्हां ॾिठो हूंदो शहरनि में अमूमन जुमे जो वॾो इज्तिमा थींदो आहे। हालांकि हदीस में बि आहे तो जिते 40 मुसलमान दुआ घुरंदा आहिनि उते हिकिड़ो अहिड़ो बि हूंदो आहे जंहिंजी आमीन या दुआ जे करे अल्लाह पाक सभिनि जी दुआ ॿुधी छॾींदो आहे। पर कई अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि इमाम सलाम फेरींदो आहे, सिफ़ुनि खे चीरींदे फाड़ींदे निकिरी वेंदा आहिनि। को कम बि कोन हूंदो आहे, का एमरजेंसी बि कान हूंदी आहे, पर दुआ न वठंदा आहिनि। प्यारा दोस्तो महबूबन फरमायो जेको दुआ जंहिंखे दुआ जी तौफ़ीक़ मिलंदी आहे उम्मीद आहे रब बि उन खां राज़ी थी पवंदो आहे, अल्लाह पाक भी उनखां राज़ी थी पवंदो आहे। सुन्नियो अवां खे मुबारक हुजे, अल्हम्दुलिल्लाह ये नेमत रबा तव्हां असांखे अता फरमाइयो आहे। वरना ॿिया फ़तवाऊं था हणनि, फर्ज़ खां बाद दुआ न घुरो, सुन्नत खां बाद दुआ न घुरो, जनाज़े खां बाद दुआ न घुरो। असां उनखे चवंदा आहियूं अवां जी फ़तवा अवां वटि, असां कंहिं दुनियादार खां कोन घुरंदा आहियूं, असां पंहिंजे रब करीम खां घुरंदा आहियूं। जंहिंजो फरमाना मुंहिंजा बाना घुरण तुंहिंजो कमा ता करण मां रब्बुल आलमीन जो कमा। ओ मुंहिंजा प्यारा मुसलमानो मुंहिंजे महबूब करीम उन साहबे के फरमायो ऐं मुंहिंजा गुलाम तूं दुआ छाजे लाइ न घुरंदो आहे? महबूबन करीमन जो ईअं चयो आहे, अल्लाह जे हबीब करीम जे करीब अचे महबूबन जे कन मुबारक ते वात रखी अर्ज़ कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुंहिंजा ऐब न उघारियो। मुंहिंजे महबूब फरमायो ॻाल्हि छा आहे? अल्लाह जे हबीब करीम के बां खां वठी करे मस्जिद नबवी शरीफ जे कुंड ते वियो आहे, पंहिंजो कंदड़ो हेठि करे अर्ज़ कन लॻो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मां ग़रीब आहियां, मिस्कीन आहियां, मूंखे पाइण जे लाइ कपिड़ा न आहिनि। मुंहिंजा राणा मुंहिंजे घर में हीअ हिकिड़ी चादर आहे जेका चादर वेड़े मां अची तो महबूब जे पुठियां निमाज़ पढ़ंदो आहियां ऐं मुंहिंजे घर में मुंहिंजी घर वारी बग़ैर कपिड़नि जे हिकिड़ी खॾ खोटल आहे, हिकिड़ो खूअर खोटल आहे, उन खूअर में मुंहिंजे घर वारे वेठल आहे। मुंहिंजा राणा निमाज़ पढ़ी करे जल्दी जल्दी इन जे लाइ वेंदो आहियां जो फजर जो टाइम थोरो हूंदो आहे, मां घर वञी करे हीअ चादर पंहिंजी घर वारी के ॾींदो आहियां, मां उन खूअर में वेहंदो आहियां। मुंहिंजे घर वारे हीअ चादर वेड़े अल्लाह जो फर्ज़ नमाज़ पढ़ंदे आहे। मुंहिंजी घर वारी ऐं ग़रीब आहियां, असां ॿिन्हिनि जे लाइ हिकिड़ी चादर, राणा उन जे बावजूदि असां अल्लाह जो फ़र्ज़ कोन छॾींदा आहियूं। रब जो शुक्र आहे असां ग़रीब आहियूं पर अल्लाह पाक जिस्म सलामत रखियो आहे। मुसलमान अल्लाह रब्बुल आलमीन तोखे मूंखे सिहत ॾिनी आहे, जवानी ॾिनी आहे, जिस्म सलामत आहे, उज़वा सलामत आहिनि, ज़बान सलामत आहे, हर चीज़ अल्लाह पाक तोखे मूंखे ॾिनी आहे, पर बदिले में रब्बुल आलमीन कुछ भी कोन घुरियो, कुछ भी
कौन घुरियो। अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बा बरकातियूं ला तादाद नेमतूं आहे, ला तादाद नेमतूं इंसान शुमार करे करे जिंदगी ख़त्म थी वञे, पर अल्लाह रब्बुल आलमीन जो नेमतूं केरु ॻणे शुमार करे नथो सघे। बदले में अल्लाह पाक छा वरितो? कुछ भी न, पर सिर्फ़ इहो हुकुम फरमाए त मुंहिंजा बानामो रब्बुल आलमीन खे सजदो करे, मुंहिंजी बारगाह में झुको, मूंखे सजदो करियो। अजॾहिं निमाज़ जे ऐं सजदे जे मथां गौर कयो वियो, असल में छा आहे? कुछ भी ना आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खे तुंहिंजी मुंहिंजी निमाज़नि जी ज़रूरत न आहे, पर रब्बुल आलमीन सिर्फ़ इहो आज़माईंदो आहे त मां रब ॾिसां केरु मुंहिंजो हुकुम मञे थो, केरु हुकुम नथो मञे, केरु हुकुम मञे थो, केरु हुकुम नथो मञे। पोइ जेको मञंदो आहे अल्लाह जे बारगाह में झुके पवंदो आहे। अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात उन जो ठिकाणो जन्नत बनाईंदो आहे, उहो जन्नती थी पवंदो आहे। मुझा प्यारा मुसलमानो, मुझे महबूब करीम जा असहाबे ॾींहं जो निमाज़ी हूंदा हा, रात जा ज़ाकिर हूंदा हा, ॾींहं जा मुजाहिद हूंदा हा, रात जा निमाज़ी हूंदा हुया। मुझे हबीब करीम जे ग़ुलामनि जेका निमाज़ सां मोहबत कई आहे, मुझे महबूब करीम जे पतंग परवाननि जेका निमाज़ सां मोहबत कई आहे, अल्लाह पाक सल तोखे मूंखे अहिड़ी मोहब्बत नसीब फरमाए। असाबन अर्ज़ कयो न राणा, क़यामत जे ॾाढ़े 1,24,000 कमो पेश नबी हूंदा, अमां पंहिंजी उम्मत खे कीअं सुञाणंदो त ही मुंहिंजा उम्मती आहे। महबूबन फरमाए त महशर जे मैदान में मुंहिंजे उम्मती जा 5 उज़वा ईअं चमकंदा जीअं अंधेरी रात में 14 जो चंड चमकंदो। 2 हथ, उन जो चेहरो ऐं उन जा पेर वुज़ूअ जे करे चमकंदा। पोइ मां मुस्तफ़ा सुञाणे वठंदुसि, हे मुंहिंजा आहिनि। पोइ गुनाहगार हूंदा, बदकार हूंदा, उहे मां मुस्तफ़ा करीम के ॾिसंदा, उहे मूंखे सुञाणंदा, मां मुस्तफ़ा उन्हनि खे सुञाणंदुसि। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलामो, इहा निमाज़ रसूल दो जहां ते पहुचण जो ज़रियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, महबूब जी शफ़ाअत खे हासिल करण जो ज़रियो आहे। अदा तुंहिंजो मुंहिंजो उथण वेहण गुनाहनि में आहे, तुंहिंजो मुंहिंजो ॻाल्हाइण हलण फिरण गुनाहनि में आहे। मुझा प्यारा मुसलमानो, ये 5 वक्त जी नमाज हूंदी, मन नमाज जी बरकत सां आमिना जो लाल निगाहे करम फरमाईंदो त मशर में तुंहिंजो मुंहिंजो बेड़ो पार थे पवंदो। महबूब फरमाए जंहिं वटि नमाज हूंदी उनखे क़यामत जे ॾाढ़े मुंहिंजी शफ़ाअत बि नसीब थींदी ऐं उहो मूंखे सुञाणंदो बि। जंहिं वटि नमाज न हूंदी वो अल्लाह जे हबीब के महशर में न सुञाणंदो। हालांकि महबूब वाज़े हूंदा, महबूब महशर जे मैदान में जे गुलाम नबी में सर फरमाइंदो आ, हशर वेल हूंदा सवेरा जराना तिनी में मुहम्मद परे खां सुञाणा। हशर वेल हूंदा सवेरा जराना तिनी में मुहम्मद परे खां सुञाणा। हुंदसि छोटकारे जो झंडो हथनि में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक। जहन्नम खिचे दी हूंदी मौज मस्ती उन बाह खे भी हटाए कहस्ते करे पार कसते आणी दो अमन में जी
कीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक। सरकार की आमद, प्यारे की आमद, सोने की आमद। प्यारा मुसलमान भाइरो, महबूबन जी शफ़ाअत हासिल करण जे लाइ नमाज लाज़मी आहे। ओ सुन्नी तूं निधण को नाही, तुंहिंजो हामी तुंहिंजो मददगार नबीन जो सरदार आहे। पर बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे, जॾहिं साथियुनि पे सॾ कया तॾहिं ॿुधई ना बोड़ी पला जाम पुनल जो तो छॾियो ना ढोड़े हाणे ना हकन नितोरी पैरण में रिहो करी। शाह साहब फरमाए पियो अदा अञा टाइम थे वक़्त थे, अल्लाह जे घर मस्जिद में लंघे आ, अल्लाह जे घर मस्जिद में मटे आ, अचे इनके आबाद कर, अचे इन में सजदा कर, अचे इन में रब्बुल आलमीन के बादा अल्लाह पाक के अर्ज कर। पो इन नमाज जी बरकत सा महबूबन जे शफात जी बरकत सा अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात तुझो मुझो बेड़ो पार फरमाई दो। जेकर चाहियो था दुनिया में भी सुकून नसीब थिए तदा सुकून नमाज में आहे, सुकून नमाज में आहे, अल्लाह जे घर आबाद करण में आहे। दिल के मुंहिंजा प्यारा मुसलमानो तसल्ली भी तॾहिं मिलंदी आहे जॾहिं नमाज हूंदी आहे। नमाज मुंहिंजे महबूब जे अखियुनि जे थदकार आहे, नमाज मुंहिंजे महबूब करीम जो तरीक़ो आहे। हबीब करीम फरमान पिया त मुसलमान ऐं काफ़िर जे दरमियान में फ़र्क़ करण वारी चीज़ नमाज आहे। पोइ नमाज़ी जॾहिं नमाज पढ़ंदो आहे अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात उन नमाज़ी जे मथां फखर फरमाईंदो आहे। अल्लाह पाक नाज़ कंदो आहे, मलाइकनि के फरमाईंदो मलाइको ॾिसो हिननि जे बाबे ॾाॾे सैयदना आदम अलैहिस्सलाम खे मूं पैदा पे फरमायो तॾहिं तव्हां मूंखे चयो हुयो त इहे फ़साद कंदा, खून वाहींदा, ज़मीन में इहे फ़साद कंदा। मलाइको अवां जी निगाह फ़सादिन जे मथां हुई, मूं रब्बुल आलमीन जी निगाह हिननि नमाज़िन जे मथां जेकी मूं रब जी बारगाह में सुबुह शाम झुकनि था। अध रात जो अची करे बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे पखी ॿिया मचन अदा हज हमेशा डुबरा मारी असंदा मामरा हो सदा रुंज रहन लोक सुतो निडू करे ए आदि जो उडरन। पो अल्लाह इन ले पखिन कदे सुमी सुख न माणियो। जिन जिन खे भी मक़ाम मिलियो आहे नमाज जे करे मिलियो आहे, जेके भी अल्लाह जा पसंदीदा बाना आहिनि उहे नमाज जे करे वो मर्तबो मिलो आ, नमाज जे करे वो मकाम मिलो आ। हले आ मुसलमान मां तोखे ॿुधायां नमाज किथां मिले आ, नमाज कीअं तो मूं ताईं पहुते आ। सब का पहिरीं तव्हां असांजे मथां फर्ज़ थियण वारी नमाज मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो फजर जी नमाज ॿ रकातूं फर्ज़ आहिनि। कीअं फर्ज़ थियूं, कहिड़े तरीक़े सां मिलियूं? अल्लाह जो प्यारो नबी हज़रत आदम अलैहिस्सलाम जन्नत में रहंदा हुया, जॾहिं जन्नत मां ज़मीन ते तशरीफ़ फरमा थिया वो असर नमाज जो टाइम हुयो। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो आहे अंधेरो छाजंदो वियो आहे, ऊंधा अंधकार ईंदी वई आहे। अल्लाह जो नबी आदम अलैहिस्सलाम जन्नत में रहण वारो आहे। जेकॾहिं ऊंधाई कान ॾिठे हुए, जेकॾहिं ज़ुल्मात कान ॾिठी हुई, जियां जो ऊंधाई आए आ, अल्लाह जो प्यारो नबी आदम अलैहिस्सलाम खौफ ज़दा थियो आहे, परेशान थियो आहे, सॼी रात परेशानी में गुज़री आहे। मुंहिंजा प्यारा मुसलमानो जॾहिं फजर जो टाइम आयो आहे
रोशनी मोटी आई आ। अल्लाह जो नबी आदम अलैहिस्सलातु सलाम खुश जो आहे उन खुशी जे आलम में आदम अलैहिस्सलातु सलाम बरकातों शुक्राने जो नफल पढ़ियो हो। इहो 2 रकातन वारो नफल अल्लाह पाक के एडो पसंद अची वयो जो रब करीम फरमायो मुंहिंजा महबूबा ये 2 रकातन वारो नफल अवां जी उम्मत ते फर्ज तो फरमाया फजर जे टाइम में मुंहिंजा महबूब जॾहिं